दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी संद उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण आहियूं ताल के केटी बंदर जे सिटी केटी बंदर में हींअर हिते मौजूद फितरत जॾहिं बि जनब क़ौमुनि ते रहम कंदी आहे, एहसान कंदी आहे, त उन्हनि खे समूंड, जबल, दरिया, कोयलो ऐं फितरती हर उहे शयूं ॾींदी आहे जेके जन मां ज़ख़ीरो हूंदो आहे, जेके उन दौर जा उते जा माण्हू जेके उन्हनि जो मुआशी ज़िंदगी जो गुज़र सफ़र उन्हनि शयुनि ते कंदा आहिनि। पर हिते जे माण्हुनि जो जेको वॾे में वॾो दुश्मन आहे उहो हिते जे माण्हुनि जो जेको हाणे उहो आहे समूंड। ऐं सिर्फ़ु हिकिड़ो सवाल हर भेरे हर जॻह ते हर टाइम रखियो आहे, हाणे बि रखां थो, त जेके अॼु ॾींहं ताईं दावा कंदा रहिया आहिनि त असीं हिन मुल्क जे धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासूं, उहे किथे आहिनि जो लखाए एकड़ समूंड हिते जे माण्हुनि जी ज़मीन ॻीही वियो आहे, गिड़काए वियो आहे, माण्हुनि जा नस्ल तबाह करे वियो आहे, मुक़ाम ॻीही वियो आहे, मस्जिदियूं, मंदर, मिलूं, धरती, उहे माण्हू किथे आहिनि? उन्हनि जूं ख़ाली सखड़ियूं दावाऊं। इन ॾाढो इहो सवाल आहे त हिन धरतीअ जे हिन इलाइक़े खे बचायो। असां सां हींअर हिन जॻह ते मौजूद केटी बंदर सिटी में साईं असांजो मशहूरु शख़्सियत ॾिसण सां तव्हीं सुञाणींदा हूंदासीं, नवाज़ खान ज़ोहर मौजूदु आहे। उहो बि हिन एरिया जो माण्हू आहे, उन दरिया ते ताज़ो किताब लिखियो आहे, मुफ़क्किर बि आहे, वतन दोस्त माण्हू बि रहियो आहे। साईं सां सवाल न हूंदो, साईं खे इजाज़त हूंदी त हिन हिते जी जेका तबाही थी आहे, हिते गाह कहिड़ा, वण कहिड़ा, माल कहिड़ो थींदो, हिते जो माण्हू उन दौर जो कीअं ख़ुशहाल हो, वहकुरा फितरी दरिया जा कीअं आहे, समूंड कीअं हो, ऐं हाणे जेका सूरत हाल बीठी आहे उहा कीअं बीठी आहे, हिन खे दुरुस्त कीअं करे सघिजे थो। साईं थैंक यू, महिरबानी साईं। ही इलाइक़ा जेके अॼु तबाही जो ॾेख था ॾियनि, कंहिं ज़माने में इहे तमामु ख़ुशहाल इलाइक़ा हुआ। हिते सूरत हाल हमेशह खां ईअं कान हुई जीअं नज़र अचे थी। हिते ज़राअत तमामु वॾे पैमाने ते ज़राअत थी, इन जे करे जो सिंधु दरिया जो पाणी सॼे साहिली इलाइक़े में पहुचंदो, सिंधु दरिया अरोक वहंदो। सिंधु दरिया जे अरोक वहण जे नतीजे में, सिंधु दरिया जे लगातार वहकिरे जे नतीजे में ही इलाइक़ा सरसब्ज़ हूंदा हुआ, शादाब हूंदा हुआ ऐं ख़ुशहाल हूंदा हुआ। हिते सारियूं थींदियूं हुयूं, ॿियूं पोखूं थींदियूं हुयूं, बाग हूंदा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गाह, मुख़्तलिफ़ वण टिण, ही सरसब्ज़ इलाइक़ा हुआ जेके हाणे वीरानी जो ॾेख था ॾियनि। ॿियो थियो, पर कंहिं ज़माने में मिसाल तौरु सॼी सामूंडी पट्टी में मैंग्रोव जा जेके ॿेला हुआ, तिमर जा जेके ॿेला हुआ, उहे बि तबाह थी विया आहिनि। उहे बि हाणे 2 लखनि जे अंदरि वञी बचा आहिनि। त जेका हिते तबाही थी आहे, उन समूरी तबाही जो सबबु जेको आहे उहो इहो आहे त सिंधु दरिया जे फितरी वहकिरे खे रोकियो वियो आहे। वर्ल्ड बैंक हिकिड़ी रिपोर्ट मुर्तब कई, उन में थियो त सिंध जा माण्हू 1947 खां अॻु में ख़ुशहाल हूंदा हुआ। सिंध जा माण्हू 1947 खां अॻु में मुआशी तौर ते पाण भरा ऐं मुआशी तौर ते मुस्तहकम हूंदो आहे, मुआशी इस्तेहकाम हूंदो उन्हनि वटि, जेके हाणे गुरबत जो शिकार थी विया आहिनि। दुनिया में ॾिसे थो त जीअं जीअं सामूंडी इलाइक़नि ॾांहुं हलिजे थो, जीअं जीअं साहिली इलाइक़नि ॾांहुं हलिजे थो, त उहे मुल्क, उहे इलाइक़ा ख़ुशहाल आहिनि। मिसाल तौरु पंहिंजे वेझी छक में पाण मिस्र खे ॾिसूं त ॾखण मिस्र जी भेट में उत्तर मिस्र वधीक ख़ुशहाल आहे। इन जे करे जो ॻाढ़ो समूंड जेको आहे, नील नदी जो छोड़ जेको आहे उत्तर मिस्र में आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया जा जेके वेंदे यूरोप जा बि शानदार तरीन शहर, शाहूकार तरीन शहर, अमरीका जा बि, ऐं सॼी दुनिया में ओलह हुजे या ओभर हुजे, पाण ॾिसंदासीं सामूंडी किनारनि ते वॾा शहर आहिनि, शादा बिल्कुलु ख़ुशहाल शहर आहिनि, ऐं उते जा माण्हू ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि था, आरामदा ज़िंदगी गुज़ारनि था। उते जे माण्हुनि खे मुआश जो, गुज़र मुआश जो को फ़िक्र कोन्हे, का ॻणती कान्हे। उनजी भेट में सिंध जा ई इलाइक़ा जीअं पाण अचूं था, लालना जी लहंदा था अचूं, तीअं पाण खे वधीक गुरबत नज़र थी अचे। उनजो सबबु इहो आहे त माण्हुनि जा आमदनी जा ज़रिया जेके आहिनि तबाह कया। दरिया रुगो पाणी जो हिकिड़ो वहकिरो न आहे, दरिया आमदनी जो बि तमामु वॾो ज़रियो आहे, दरिया पैदावारी वसीलो आहे। ऐं हिननि दरिया जेको आहे उहो तबाह करे छॾियो आहे। दरिया खे डैम ठाहे, बंद ठाहे, पंजाब जी सिंधु दरिया ते कब्ज़े वारी जेका पॉलिसी आहे, उन जे आधार ते सिंधु दरिया खे पंजाब ताईं रोकण जी कोशिशि कई वई आहे, जंहिंजे नतीजे में अमूमन सॼी सिंध पाणी जी खोट जो शिकार थी आहे। ख़ासि तौर ते साहिली इलाइक़ा न रुगो उहे पाणी जी खोट जो शिकार थिया आहिनि, पर उहे समूंड जे वर चढ़णु शुरू थी विया आहिनि। हाणे त सरकार सगोरी बि मञे थी त सिंध जी 18 लख एकड़ ज़मीन जेका आहे उहा समुंड पाए वियो आहे। ऐं असांजो दोस्त अब्दुल्ला खान बुगर चवंदो आहे त इहो अंगु 18 लखनि खां वधी 28 लख थी चुको आहे। भला जेकॾहिं पाण 28 लख बि न ॿधूं, सरकार जा अंग अखर जेके आहिनि उन्हनि खे पाण वठूं त 18 लख एकड़ ज़मीन का थोरी ज़मीन कान्हे। मिसाल तौरु सॼा सारा तपे जा तपा जेके आहिनि उहे समुंड पाए वियो आहे।
खोड़ सारो इलाइक़ो जेको समुंड पायो वियो आहे, मुक़ाम समुंड पायो वियो आहे, जिते बाग हूंदा हुआ उहे समुंड जे हेठि हलिया विया आहिनि। खारो थियाण जेको कंहिं ज़माने में उते रतड़िया थींदा हुआ, सुगदासी थींदा हुआ, खाराई थींदा हुआ, जीराई चांवर थींदा हुआ, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सारियूं थींदियूं हुयूं, उते बाग हुआ, वण टिण हुआ, उहो सॼो जेको तबाह थी वियो हाणे रुगो देवियुनि जे झंग जो ॾेख थो ॾे। जिते लखनि जे तइदाद में केटी बंदर में हिते लखनि जे तइदाद में माण्हू रहंदा हुआ, हीउ मशहूरु बंदर हूंदो हो, सॼी दुनिया मां हिन बंदर तां जिन्हनि तड़नि तां वापारु थींदो हो, उहे सभु शयूं जेके आहिनि से तबाह थी वियूं।